बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां या मिस्री फ़कीर चन्नो एक दफ़ो ॿीहर हाज़िर थियो आहियां दरगाहनि जे हिसाब सां। सिंध जी मशहूरु दरगाहनि जे हिसाब सां खैरपुर में हिकु नई दरगाह ते हाज़िर थिया आहियूं। सो सभ खां पहिरियों हीअ वीडियो स्टार्ट कयो आहे तव्हां दोस्तनि पहिरीं प्यारनि सॼणनि जे लाइ। त हीअ दरगाह आहे दरगाह सैयद जुमन शाह बुखारी। हलूं था दरगाह जे तरफ़। सैयद जुमन शाह बुखारी अल्लाह साईं जो नेक बानो, रब पाक खे रिझाइण वारो, नेक सिफ़त जो दरवेश ख़्याल जो बुज़ुर्ग अॼु पंहिंजी आख़िरी आराम गाह ते आहिनि। हे दरगाह जे ॿाहिरीं तरफ़ जा मंज़र आहिनि ऐं जिते तमामु हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जी वणकारी गुलगुलज़ारी तमामु बहितरीनु जो का सो हिकिड़ो माहौल नज़र पियो अचे। त हलूं पिया दरगाह जे तरफ़। दरगाह सैयद जुमन शाह बुखारी तमामु हिकिड़ो बहितरीनु दरगाह ऐं खैरपुर जे विच शहर में तमामु हिकिड़ो दरगाहनि जे हिसाब सां हीअ बि हिकिड़ो अज़ीम ऐं बहितरीनु दरगाह आहे। हलूं था दरगाह जे तरफ़। प्यारा दोस्तो हिन वीडियो खे सभ खां पहिरियां ऐं सभ खां घणो हिन दोस्तो हिन वीडियो खे शेयर कंदा ऐं लाइक कंदा ऐं सब्सक्राइब कंदा। मां तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि भाइरनि जो निहायत शुक्रगुज़ार रहंदुमि। त हीअ आहिनि दरगाह सैयद जुमन शाह बुखारीअ जा ॿाहिरियां मंज़र। त हलूं था दरगाह जे रोज़े जे अंदरि तरफ़। त हीअ आहे सैयद जुमन शाह जे मज़ार जो ॿाहिरियों ॾेख। सैयद जुमन शाह जी दरगाह जो ही ॿाहिरियों ॾेख आहे जिते हली रहिया आहियूं पाण अंदरि रोज़े जे तरफ़। त सभ खां पहिरियों बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हीअ आहे रोज़ो सैयद जुमन शाह बुखारी ऐं उन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ दरगाह सैयद जुमन शाह बुखारी ऐं दरगाह सैयद शहीद खानण शाह बुखारी तक़रीबन हिक ॿिए जे अनक़रीब वेझो ऐं आम्हूं साम्हूं आहिनि। ऐं हिन ते तव्हांखे जेका तख़्ती लॻल आहे दरगाह जे हिसाब सां उनखे बि तव्हांखे वाज़िह नज़र ईंदो त हीअ दरगाह सैयद शहीद खानण शाह बुखारीअ सां लॻोलॻ आहे। ख़ुदा जे वलियनि जूं ख़ुदा जे प्यारनि ॿाननि जूं पंहिंजूं बहितरीनु कमायूं थियलनि अलाह खे रिझाए उन्हनि तमामु हिकिड़ो बहितरीनु कमु सर अंजाम ॾिनो आहे। अॼु ही पंहिंजी आख़िरी आराम गाह ते आहिनि ऐं हे मुक़ाम ऐं दरगाहूं हे उहे वाहिद जायूं आहिनि जिते हर कंहिंखे अचिणो आहे। केर बि ईअं न सम्झे त को मां हिते न ईंदुमि। जेकॾहिं मौत अटल आहे त क़ब्रिस्तान में अचण बि अटल ई आहे। पको इरादो इंसानु रखे त मूंखे बि हिकिड़े ॾींहुं मरणो आहे ऐं मां बि इन मिटीअ जे मणनि जे हेठां पाण खे दफ़न करिणो आहे। हे अलाह जा प्यारा बाना जिन जो का सो पंहिंजी हयातीअ में पंहिंजे ज़िंदगीअ में पंहिंजे रब खे रिझाए अॼु पंहिंजे आख़िरी आराम गाह ते दाइम ऐं क़ाइमु आहिनि। दरगाह सैयद जुमन शाह बुखारी त प्यारा दोस्तो हलूं था दरगाह जे ॿाहिरीं तरफ़।
ऐं दरगाह जे ॿाहिरीं तरफ़ जेको आहे सो आए वे मुसाफ़िरनि जे लाइ तमामु बहितरीनु थधे पाणीअ जो मिठे पाणीअ जो ऐं उन्हनि जे रहाइश जो तमामु बहितरीनु हिते इंतिज़ाम थियलु आहे। हितां जा तमामु जेको फ़क़ीर फ़ुकरा ड्यूटीदार आहिनि तमामु बहितरीनु सफ़ाई सुथरे जो ख़्यालु रखंदे ऐं सुबुह सां ई तव्हांखे रियाज़तदार नज़र ईंदी। ताज़ियो शिनकार ॿुहारियूं थियल आहिनि ऐं दरगाह जो तमामु बहितरीनु सफ़ाई सुथरे जो ख़्यालु रखियो वेंदो आहे। उन सां गॾोगॾु हे पीअण जो मिठो पाणी, जेका बि ड्यूटी हीअ फ़क़ीरनि जे मथां ई हूंदी आहे, जेके फ़क़ीर पंहिंजे सर इंजाम सां पंहिंजूं ड्यूटियूं दाइम ऐं क़ाइमु रखंदा आहिनि। तमामु बहितरीनु वणकारी गुलगुलज़ारी ख़ुशबूअ सां महकंदड़ माहौल हिन दरगाह ते हर वक़्तु मौजूदु हूंदो आहे ऐं सफ़ाई सुथरे जो तमामु बहितरीनु खां बहितरीनु ख़्यालु रखियो वेंदो आहे। दरगाह सैयद जुमन शाह बुखारी ख़ैरपुर जे दरगाह में तमामु हिकु बहितरीनु ऐं अज़ीम दरगाह। त प्यारा दोस्तो, सभ खां पहिरियों हिन वीडियो खे शेयर कंदा ऐं लाइक कंदा ऐं सब्सक्राइब कंदा। मां तव्हां सभिनी प्यारनि पिणनि दोस्तनि मिटनि माइटनि सभिनी सॼणनि जो निहायत शुक्रगुज़ार रहंदुमि। त पोइ कयूं था हिन वक़्तु हाणे मोकिलाणी। नेक्स्ट टाइम में ईंदड़ टाइम में कंहिं नई दरगाह ते नई वीडियो सां नवनि दोस्तनि सां तव्हां सभिनी दोस्तनि सां मुखातिबु थींदासीं। त पोइ सभु सणायूं, जाॾे पैर ताॾे ख़ैरु, अलाह निगहबान।